हीअ जा गुरबत पहिरियां खीसे मंझि थी माण्हू हिकदमि छिरकी पए थो पाण संभाले पोइ सोचे थो कुझु बि त बिगड़ियो नाहे खीसो जाचे केरु ॾिसे थो सभु को कपिड़नि खे जाचे थो ऐं पोइ गुरबत होरियां कपिड़नि मंझि लहे थी तिन खे ॻारे थी लोक ॾिसे थो उनखे साम्हूं कुझु न चवे थो पर पुठ खोड़ पचार हले थी माण्हू पाण खे आथत ॾिए थो हाल उहो जे थी वियो आहे पोइ छा आहे भली नवां जे कपिड़ा न आहिनि उजरा आहिनि धोतल आहिनि उनमें को त ऐब न आहे ऐं पोइ गुरबत हुन जे अखड़ियुनि मंझि लहे थी दोस्त मिलनि था हितां हुतां जूं ॻाल्हियूं थियनि थियूं गिला थिए थी भोग थियनि था माण्हू दूर विञायल आहे हेॾी संगत सोबत हूंदी हेखल आह अयाखल वयाकल आहे उहा हर कंहिंजे मुंहं में ॾिसंदी ईअं सोचे थो कंहिं वटि रोकड़ हूंदा कंहिंखां मिलंदा जे घुर्जनि पोइ कंहिंखां घुर्जनि अंदाज़नि में वक़्तु कटे थो खेसि शराफ़त रोके थी हू कुझु न पुछे थो कुझु न घुरे थो ऐं पोइ गुरबत हुन जे लफ़्ज़नि मंझि लहे थी ऐं ईअं माण्हू नेठि टुटे थो रिश्तेदारनि वाक़ुफ़कारनि में वेही हू चवणु लॻे थो केॾो सत निपोड़े जा खोणिया थो केॾो पाण विलोणिया थो हा पर मुंहिंजी पूरत नाहे पूरी का बि ज़रूरत नाहे ॾुखियो गुज़ारो थी पियो आहे मुंहिंजो को बि सहारो नाहे हुनजी मजबूरीअ खे ॾिसंदे हुनखे साथी मदद ॾियनि था मदद ॾेई पोइ परे थियनि था घुरणु उन ई खे ॾंग हणे थो हर पोइ बि हथ टंगे थो ऐं पोइ माण्हू ॾींहों अकेलो थिए थो भले मजाहू भेलो थिए थो पंहिंजे अंदरि जुरी पवे थो घुर्जनि जे भांवाटनि में फिरंदे थिरंदे बुरी पवे थो ईअं शराफ़त पंहिंजी विकिणे जग में हू बदनाम थिए थो उमिरि समूरी मंझि कमाए जेका इज़त वारी मूड़ी हुन जे हथ मां हली वञे थी ख़ासनि माण्हू आम थिए थो काल घणो मगरूर हुयो मगरूर हुयो हाणे हुनजो हथ वञे थो गुरबत कारण सभ खां कटिजी नेठि सफ़ा गुमनाम थिए थो गुमनामीअ में तन्हाईअ जी ऊंदाईअ में तड़पी मरी वञे थो क़बर थिए थो हिकिड़ी नंढड़ी ख़बर थिए थो।